मुझे प्यारा गौरव भेनरो परमेश्वर के प्यार चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत है। अॼु असां ॾिसंदासीं हिकु परमेश्वर के महान दास के बारे में जंहिंजो नालो नेल्सन बेल है। नेल्सन जो जन्म 3 जुलाई 1894 में अमेरिका में थियो। संदसि जन्म एक ईसाई परिवार में थियो। संदसि माता पिता रोज़ बाइबल अध्ययन कंदा हुआ ऐं कीअं वॾनि जो आदर भाव कजे उहो सभु सेखारींदा हुआ पंहिंजे ॿारनि खे। नेल्सन पंहिंजी 11 साल की उम्र में ही पंहिंजो जीवन जेको आहे उहो प्रभु यीशु मसीह के पुठियां हलण में लॻाई। हू त वकालत तो करणु चाहे पर हिकु दफ़ो ईअं थियो कि संदसि हिकु दोस्त मिलियो। उन नेल्सन खां पुछो छा तूं मिशनरी थियण जे बारे में सोचे रहियो हुई ऐं उहा मिशनरी जेकी मेडिकल लाइन में हुजे, जेकी उहा सेवकाई कंदी हुजे जेके रोगी आहिनि उन्हनि जी सेवकाई करण लाइ। इन जो गहरो असरु नेल्सन जे मथां पियो। उन सोच वीचार कयो कि न मूंखे बि अॻियां हली करे अगरि मिशनरी में वञिणो आहे त मूंखे डॉक्टरी लाइन पढ़णी पवंदी। इन करे हुन डॉक्टरी जो अध्ययन कई ऐं ईअं थियो कि 1916 में उहा ऐं हुनजी ज़ाल हिकु मिशनरी जेकी सेवकाई कंदी हुई, जेकी डॉक्टरी लाइन में हुई, जेकी मेडिकल लाइन में हुई, उन्हनि सां गॾु हू चाइना विया। चाइना मिशनरी विया। हू चाइना में सेवकाई करणु विया। चाइना में वञी करे हुन लव एंड ग्रेस जेकी हिकिड़ी हॉस्पिटल आहे उन में हुन सेवकाई करणु चालू कयो। आस्ते आस्ते हुन ॾिठई कि चाइना में ग़रीबी ॾाढी आहे ऐं उते रोगी बि ॾाढा आहिनि। उते हुननि खे सेवकाई कंदो रहियो ऐं उते हुननि जी ज़रूरत पूरो कंदो रहियो। आस्ते आस्ते हुन कमु कंदो रहियो ऐं ईअं थियो कि हुन उतां जेके हुनखे पैसा मिलंदा हुआ, जेके हुन खां बचत थींदी हुई, जेकी मिस्त्री हिनखे ॾींदी, इन करे हुन ॿिया करे इन ॿियनि गांवनि में वञी करे बि ॿियूं क्लिनिक खोली जिते हू मुफ़्त में इलाजु कंदो हो। उते बि जंहिं हॉस्पिटल में हूंदो उते चार्ज घटि वठंदा हुआ, पर हिन जेकी पंहिंजी क्लिनिक खोलियूं उते हिन फ्री ऑफ कॉस्ट में इलाजु कयईं। उते हुननि वञी करे पंहिंजी सेवकाई ॾिनऊं। अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञी करे हू सुसमाचार बि फैलाईंदा हुआ। हू हॉस्पिटल में जेके मरीज़ ईंदा हुआ उन्हनि खे प्रभु यीशु जो सुसमाचार ॿुधाईंदा हुआ। हू ॿुधाईंदा हुआ कि प्रभु यीशु कीअं असां लाइ मरियो, कीअं असां लाइ जान ॾिनई। चाइना वारे माण्हुनि खे इहे सभु ख़बर न हुई। चाइना वारा माण्हू प्रभु यीशु खां अनजान हुआ, पर धीरे धीरे इन जो सुसमाचार उते फैलजणु लॻो। पहिरियों त उते हुनजो विरोध थियो, पर आस्ते आस्ते जेके हिन वटि मरीज़ ईंदा हुआ उन्हनि प्रभु यीशु खे पंहिंजो उद्धारकर्ता मञणु चालू कयो। ऐं आस्ते आस्ते कीअं थियो कि सॼे चाइना में जेके ग़रीब इलाइक़ा हुआ उते प्रभु यीशु मसीह जो प्रचार हिन फैलाईंदो रहियो। पर हिकु दफ़ो छा थियो, उतां जो प्रांत जो जेको हिकिड़ो मंत्री हो उन सख़्तु विरोध कयईं। उन उतां जी क्लिनिक खे हुनखे बंदि करे छॾियईं। हिन जो असरु ईअं थियो कि हू जेके उतां मरीज़ ईंदा हुआ उहे ॾकी विया, उहे हुन वटि न पिया अचनि। बीमार हूंदे बि उहो हिन जी क्लिनिक में न पिया अचनि। छो? छाकाणि त हुननि खे डपु हो। उतां जे मंत्री हुननि खे चई छॾियईं अगरि तव्हां हिते वेंदा त असां तव्हांखे जेल में विझी छॾींदासीं। इन खां पोइ बि नेल्सन बेल ऐं संदसि ज़ाल उन खां ॾकिया न। उन्हनि पंहिंजी सेवकाई चालू रखी। उन्हनि पंहिंजो सुसमाचार फैलाइणु चालू रखियो ऐं नेल्सन बेल जे जेके क्लिनिक जेके ॿिया गवर्नमेंट क्लिनिक हुयूं उन्हनि सभिनी दवाख़ाननि में क्लिनिकुनि में हिकिड़ी मेज़ ते हिकिड़ो पनो पियल हूंदो हो। उते उन पननि ते छा लिखियलु हूंदो? आत्मा जा फल, जीअं त प्रेम, भलाई, आनंद, मेल मिलाप, इहे सभु जेके आत्मा जा फल आहिनि, संयम, धीरज, उहे लिखियलु हूंदा हुआ। उहे उन्हनि खे ॿुधाईंदा हुआ, मरीज़नि खे ॿुधाईंदा हुआ कि हीअ तव्हांजे जीवन मां वहणु घुरिजनि। तव्हांखे असां चङाई ॾींदासीं, पर प्रभु जेके हीअ फल चाहे थो इहे तव्हांजे जीवन में अचनि ऐं इहे फल तव्हांजे जीवन में ईंदा त तव्हां बि फलवंत थी करे ॿियनि जे लाइ आशीष जो कारण ठहंदा। आस्ते आस्ते ईअं थियो कि जेके मरीज़ ईंदा हुआ इन्हनि जी उहो नोट ॾिसंदा हुआ, उहे बि आस्ते आस्ते कन्वर्ट थी करे क्रिश्चियनिटी में अचणु लॻा ऐं प्रभु यीशु जे पुठियां हलणु लॻा। इहो ॾिसी करे नेल्सन बेल ऐं हुनजी ज़ाल ॾाढो ख़ुशि थिया ऐं हुननि जो ईअं पियो लॻे कि असांजो जेको जीवन आहे उहो सफलो थियो आहे। नेल्सन बेल डॉक्टरी पंहिंजे पेशे में ॾाढो होशियारु हो। उहो हिकु सुठो सर्जन बि हो, पर गॾो गॾु हुनखे हिकिड़ो मेन मक़सदु हुनजो हो कि मां सुसमाचार फैलाए करे माण्हुनि खे बचायां। हुनजे दिलि में हिकिड़ो ई दिमाग़ में हिकिड़ी शइ हूंदी कि कोई बि नाश न थिए, छाकाणि त प्रभु जो वचन आहे कि कोई बि नाश न थिए, सभु बची वञनि। हिनखे आत्माउनि जे लाइ प्रेम हो, ॾाढो प्रेम हो। हिनखे आत्माउनि जे लाइ प्रेम हो, ॾाढो प्रेम हो। हिकु दफ़ो चाइना में ज़ोरदार जंग लॻी, पर हुन जंग में बि हू ऐं हुनजी ज़ाल उते ई डटा रहिया, उतां विया न। हू ॾकी करे पंहिंजे अमेरिका देश में न विया। अहिड़ो हिननि जो प्यारु ॾिसी करे उतां जा जेके चीनी नागरिक हुआ, जेके ग़रीब इलाइक़नि में प्रांतनि में रहंदा हुआ, उन्हनि चयो अरे यार हीअ त असां लाइ पंहिंजी जान खे बि जोखिम में थो विझे। उनखे हिकु नओं नालो ॾिनो, हिनुआ करे उनखे चवंदा हुआ। हिनुआ जो मतिलबु आहे चीनी माण्हुनि सां प्यारु कंदड़।
आस्ते 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 उहो सॼे चीन जे प्रांतनि में फैलिजी वियो ऐं ईअं थियो कि हुन हुते 25 साल ताईं महिनत कई ऐं सेवकाई जारी कई। आस्ते 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 चीन में बेदारी आई। चीन जा जेके शासन हुआ, जेके मंत्री हुआ, उहे बि आस्ते आस्ते हुनजे पुठियां हलणु लॻा ऐं नेल्सन बेल खे उते बि सम्मान मिलियो, उते बि हिनखे एवॉर्ड मिलिया। आख़िरकार हुननि जो बि जेके मंत्री हुआ उन्हनि जो बि मन बदिलजंदो रहियो। धीरे 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 हुन सॼे चाइना जे अलॻि अलॻि इलाइक़नि में पंहिंजो जेको हुनजो कमु हो, जेको हू चाहे पियो कि प्रभु यीशुअ जो सुसमाचार सभिनी फैलिजे, उहो फैलिजंदो रहियो। नेल्सन पंहिंजे 25 सालनि जी चाइना में जेकी सेवकाई हुई उन में मरीज़नि खे पंहिंजी आत्मिक ज़रूरतुनि सां गॾु गॾु उन्हनि खे शारीरिक ज़रूरतुनि जो बि ख़्यालु रखी। उन्हनि खे उन्हनि रोटी, कपिड़ो, मकान सभु उन्हनि खे प्रदान कई। उन खां पोइ 25 सालनि खां पोइ हू अमेरिका वापसि वियो। 1941 में हुन प्रेस्बिटेरियन जेकी चर्च आहे उन में हिकु सेवकाई कई। उते बि हुन 17 साल सेवकाई कई ऐं उन 17 सालनि जी सेवकाई में हू दुनिया जी अलॻि अलॻि मिशनरी जी जेके संस्थाऊं आहिनि, जेके ऑफिसिस आहिनि, उन में वेंदो रहियो। उन्हनि जी चिंताऊं उन्हनि खे ॿुधाईंदो रहियो, उन्हनि में छा कमी घटी आहे उहो बि उन्हनि खे ॿुधाईंदो रहियो। ऐं पंहिंजी जेकी हुन जेकी बुक हुई क्रिश्चियनिटी टुडे में उन ज़ाहिर कई कि 1947 में कि कीअं अमेरिका में श्वेत पब्लिक जेकी आहे उहा अश्वेत जे मथां अपमान थी करे। 1960 में हुन पंहिंजे दामाद बिली ग्राम सां गॾु अमेरिका में चुनाव में जेके रोमन कैथलिक जो प्रेसिडेंट बणण जो हक़दार हो कैनेडी, उनजे विरोध में हुन निक्सन रिचर्ड जो सपोर्ट कयो। छो छाकाणि त अमेरिका में ओड़ी महिल रंग भेदभाव, अपमान वग़ैरह इन लाइ हू हुनखे शर्मिंदो थियणो पियो। इन करे हुन उहो चाहियो न ऐं धीरे धीरे करे सॼे अमेरिका में बि उहो भेदभाव जेको थींदो रहियो उहो हिननि जे द्वारा प्रभु यीशु मसीह जे हलण जे करे इन्हनि ॿियनि माण्हुनि खे उहो सम्झायो कि इहो भेदभाव न हुजणु खपे, आत्माउनि खे खटणु घुरिजे। तव्हांखे ॿियो कुझु न, कि कोई बि प्रभु जो जीअं वचन आहे कि कोई बि नास न थिए। हिन उहो ई पंहिंजो जेको आह्वान हो हिन पंहिंजे बुक जे ज़रिए इहो कयईं। ऐं इन जे लौटण खां पोइ इहो जेको जेॾी महिल चुनाव थी वियो उन खां पोइ ईअं थियो कि सॼे अमेरिका में बि बेदारी आई ऐं उते आस्ते 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 करे जीअं जीअं फॉलोअर हुआ, जीअं जीअं यीशु मसीह जा फॉलोअर हुआ, ईअं वधंदा रहिया ऐं सॼे अमेरिका मां रंग भेदभाव जो जेको हुननि जो मेन हो, जेको कारनि जे प्रति हुननि जो अपमान सहन पवंदो हुननि खे, उहो दूर थी वियो। इन हिसाब सां उते बि हुन पंहिंजो सुसमाचार फैलायो ऐं उते बि हिन प्रभु जो कमु जारी रखियो। हुनखे पंहिंजी सेवकाई जे करे 4 दफ़ा अटैक आयो हो, पर हुन खां पोइ बि हुन पंहिंजी सेवकाई छॾी न, हू प्रभु जे कमु कंदो रहियो। हू चाहींदो हो कि जेके आत्मा जा फल आहिनि उहे मुंहिंजे जीवन में हमेशह पवंदा रहनि। इन रीति सां हुन सॼे अमेरिका में ऐं सॼे देशनि में वञी करे प्रभु यीशुअ जी सेवकाई जारी रखी। ऐं हुनजो असां अॻियां हली पढ़ी सघंदा आहियूं कि बिली ग्राम जेको हिन जो दामाद हो उन 215 करोड़ माण्हुनि खे सुसमाचार ॿुधायो ऐं 185 कंट्रियुनि में अलॻि अलॻि वञी करे पर इन जो कारण बिली ग्राम न आहे, पर उनजो कारण आहे नेल बेल्सन। छो छाकाणि त उहो उन मां प्रभावित हो। बिली ग्राम जो जेको मेन प्रभावित करण जो कारण हो जेको उहो नेल्सन बेल हो। इन हिसाब सां असां ॾिसी सघंदा आहियूं कि नेल्सन बेल हिकु माण्हूअ कीअं सभिनि जे लाइ हिकु आदर जो कारण बणियो ऐं बिली ग्राम जो बि जीवन जेको आहे नेल्सन बेल खे ॾिसी करे चेंज थी वियो ऐं उहो बि ॿियनि जे लाइ आशीष जो कारण थियो। अचो मुंहिंजा प्यारा भाउरो, असां बि नेल्सन बेल जे जीवन मां सिखी सघंदा आहियूं कि हू हिकु सुठो डॉक्टर हुजे खां पोइ बि हू प्रभु यीशु मसीह जी शेवा कंदो रहियो। उन पैसनि खे हिकु हंधि साइड में रखी करे उन पंहिंजी सेवकाई जो कमु जारी रखियईं ऐं हुन मां असां ॾिसी सघंदा आहियूं कि जेके आत्मा जा फल आहिनि हुन मां त वहंदा ई हुआ, पर हुन ॿियनि मां बि आहिनि। इन रीति सां हुन अमेरिका में बि सॼो सुधार आंदई ऐं पंहिंजे कम जे ज़रिए खां हुन सॼे अमेरिका मां रंग भेद जो जेको भेदभाव उहो कढी छॾियईं। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, छाकाणि त हिन खां पहिरियों बि ॾाढा मिशनरी आया हुआ पर इहो कमु करे न सघिया, पर हिन जी जेकी इहा मिशनरी हुई इहा बिना स्वार्थ जी हुई ऐं इहो कमु हिन करे ॾेखारियईं। इहो कमु हिन जे उन खां पोइ बि जारी रहियो। आख़िरकार 2 अगस्त 1973 में नेल्सन बेल आख़िरी साह खयो ऐं हुन प्रभु खे चयईं कि प्रभु मां तो वटि अचां थो, हिननि सभिनी आत्माउनि खे संभालजांइ, छाकाणि त हिन जे मन में ॾाढो बोझ हूंदो कि कोई बि नाश न थिए, सभु आत्माऊं बची वञनि। ऐं हुनजा फल असां ॾिसी सघंदा आहियूं कि हुन जे दामाद कीअं 215 करोड़ माण्हुनि खे सुसमाचार फैलायईं ऐं 185 कंट्रियुनि में 185 मुल्कनि में वञी करे प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार फैलायईं। उहो प्रभु जो अद्भुत कमु हुनजे जीवन मां ॾिसणु मिलियो। असां चाहियूं था कि असांजे जीवन मां बि ईअं ॾिसणु मिले त असांखे बि पंहिंजो कंफर्ट ज़ोन छॾिणो पवंदो। असांखे हर ज़रूरत खे साइड में रखी करे प्रभु यीशु मसीह जे मथां हलणो पवंदो, निर्भर रहणो पवंदो ऐं
जेके आत्मा जा फल आहिनि उहे असांजे जीवन में ॾेखारणा पवंदा। असांजी चाल चलन खे सुठो रखिणो पवंदो, जीअं असांजी चाल चलन असांजे ॻाल्हाइण जे तरीक़े सां माण्हू आशीषित थियनि, असांजो जीवन ॾिसी करे उन्हनि मां बि आत्मा जा फल निकिरनि ऐं उहो बि प्रभु जो कमु कंदा रहनि ऐं इन रीति सां समाचार सॼी दुनिया में फैलजंदो रहे। जंहिं जॻह ते असां आहियूं असां पंहिंजे आसे पासे में ॾिसी सघंदा आहियूं, उते बि ॾाढा ग़रीब आहिनि, उते बि ॾाढा ज़रूरतमंद माण्हू आहिनि, उन्हनि जी असां शेवा करे सघंदा आहियूं। घटि में घटि कंहिंखे पैसनि सां न त पंहिंजो टाइम ॾेई करे पंहिंजो सुसमाचार ॿुधाए करे असां करे सघंदा आहियूं। प्रभु यीशु मसीह तव्हां सभिनी खे आशीष ॾे, सामर्थ ॾे।